अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु हिकु तव्हांखे ख़बर ॾींदासीं ड्रामो चेंज थी वियो। इहो तव्हां थंबनेल ॾिठो हूंदो तकरार ड्रामे जे बारे में, लेकिन अॼु तव्हांखे हिकु कुझु ख़ासि अपडेट ॾींदासीं तकरार ड्रामे जी अचण वारी किस्त जे बारे में ऐं कुझु वरी ॿियूं फ़ोन नंबर जे बारे में बि तव्हांखे इन वीडियो में अपडेट ॾींदासीं। दोस्तों, पहिरियों थोरी अपडेट तव्हांखे ॾेई वठूं त जेका हाणे अॼु जुमो आहे, यानी हिकु ॿ ॾींहं जे अंदरि हिकु ॿ ॾींहं खां पोइ जेका किस्त ईंदी तकरार ड्रामे जी, उन में तव्हां ॾिसंदव त इहो जेको बख़्त आहे इहो आहे मूसा ऐं जेको आहे मीर, इहो बख़्त जे लाइ वेल कंदा, इन खे पकड़ण जी कोशिशि कई वेंदी। इहो तव्हां ॾिठो हुयो हिते प्रोमो न आयो हुयो, लेकिन ॿ ॾींहं खां पोइ ईंदो त बख़्त लाइ वेल पैदा थींदो। हाणे तव्हांखे इहो ॿुधायूं दोस्तों, शाम जेका असांजा वीडियो ईंदा इन यूट्यूब चैनल ते, शायदि खुसो वीलॉग ते, उन में असां फ़ोन नंबर ॾींदासीं, हिकु ॿ या 3 फ़ोन नंबर ॾींदासीं वॾे जेको अदाकारनि जा। तव्हांखे शाम इंतज़ारु करिणो पवंदो ऐं उहे 5 बजे 6 बजे ऐं 8 बजे 3 वीडियो ईंदा, उन टिनी में हिकु नंबर सभिनी अदाकारनि जा हिकु अदाकार जो हूंदो ऐं तव्हांखे शाम इंतज़ारु करिणो पवंदो इन वीडियो जो। ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जेको हाणे तकरार ड्रामे में दोस्तों रश थी चुको आहे, अदाकार एतिरा अची विया आहिनि, सभई मेन अदाकार आहिनि, जो हाणे जेको हिकिड़ो अदाकार बि ॿियो को आयो त अञा ड्रामो मज़ो न कंदो, विञाइजी वेंदो। पोइ छाजे करे अदाकार घणा थी विया आहिनि ऐं कम जो अदाकार त सभई आहिनि, लेकिन ख़ासि को अहिड़ो मतिलबु कम जी ॻाल्हि कोई नथो करे ड्रामे में, रुॻो हवाल था करनि। ॾिसूं हाणे अॻिते छा थो थिए। शेर अली बि अची चुको आहे, उन जी मौजूदगी में बाद में ॾिसूं छा थो थिए। वीडियो दोस्तों फुगो आहे पंहिंजी पुॼाणी ते। असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।